वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ यअलमुल इबादु मा फी रमज़ान लतमन्नत उम्मती अन यकून जमीउ सनत रमज़ान इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब दोस्त अहबाब अक़ीदत मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, अल्लाह जा किरोड़ा एहसान जंहिं रब करीम तव्हां असांखे ईमान ऐं इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो। बाजमात अल्लाह साईं नमाज़ नसीब फरमाई ऐं रब साईं तव्हां असांखे पंहिंजे ज़िक्र जे यादगिरी जी बि तौफ़ीक़ अता फरमाई। इंसान सां ॿिनि शयुनि जो ताल्लुक़ आहे। हिकु इंसान जो जिस्म आहे, ॿियो इंसान जो रूह आहे। पोइ दुनिया जे अंदरि जीअं ॿ इंसान पाण में मल विढ़ंदा त ज़रूरु हिकिड़ो मथां थींदो ॿियो हेठां थींदो। त दुनिया जी ज़िंदगी में बि ईअं ई आहे। जेकॾहिं जिस्म ग़ालिब थी पियो रूह ते त पोइ उन इंसान में बेहयाई, बदकारी, ज़िना, शराब, गार गंद, फितनो, फसाद, अल्लाह ऐं रसूल जी नाफ़रमानी थी पवंदी आहे। पर जेकॾहिं इंसान जे जिस्म ते रूह ग़ालिब थी पियो पोइ अहिड़े इंसान जे अंदरि हया ऐं पाकीज़गी, सुहिणा अख़लाक, सुहिणी सीरत, नमाज़ ऐं क़ुरान, अल्लाह ऐं रसूल सां अक़ीदत, ख़ौफ़ ख़ुदा जी दौलत नसीब थींदी आहे। तंहिंजे करे जिस्म जीअं फ़ानी शइ आहे, अल्लाह साईं जिस्म जी ग़िज़ा ख़ुराक बि फ़ानी बणाई आहे। इंसान जे जिस्म जी तख़लीक़ पैदाइश मिटीअ मां आहे। उन जिस्म जी ख़ुराक बि अल्लाह साईं मिटीअ में रखी आहे। अन्न बि मिटीअ ते थिए थो, फल फ्रूट हिते थियनि था, बाग़ात, रहण सहण मिटीअ ते आहे। त जीअं इंसान जी तख़लीक़ मिटीअ मां थी आहे, अल्लाह साईं इंसान जे जिस्म जी ग़िज़ा ख़ुराक बि मिटीअ मां बणाई। रूह मथां जी शइ आहे। कुल रूह मिन अम्रि रबी, रब जे तरफ़ां आयो। त अल्लाह साईं रूह जी जेका ग़िज़ा ऐं ख़ुराक मोकिली आहे उहा बि अर्श खां आहे। नमाज़ रूह जी ग़िज़ा आहे, रोज़ो रूह जी ग़िज़ा है, क़ुरान शरीफ़ रूह जी ग़िज़ा है, अल्लाह जो ज़िक्र रूह जी ग़िज़ा है। त इहे शयूं मथे आयूं, मथां आयूं आहिनि। पोइ जीअं इहे शयूं मथां आयूं आहिनि, जंहिं इंसान जे अंदरि इहे आदतूं ख़सलतूं थी पियूं त उन इंसान खे उहा नेकी जन्नत में पहुचाईंदी। हाणे इंसानो जिस्म दुनिया जे अंदरि आम तरह सां या तव्हां दुनिया ते नज़र रखंदो त इंसान खे या खाइण जो फ़िक्र हूंदो आहे, या पीअण जो फ़िक्र हूंदो आहे, या ख़्वाहिश जो फ़िक्र हूंदो आहे, या इंसान चवंदो आहे त मां को सुठो नेमतूं खावां, या कि मां मशरूबात पीआं, या इंसान खे ख़्वाहिश थी पवंदी आहे। तव्हां असां मुसलमान हूं, नेक ख़्वाहिश रखंदासीं निकाह जी। यूरोप जा इंसान बेदीन इंसान ज़िना ऐं बदकारी जी ख़्वाहिश रखंदा। त इहा ख़्वाहिश जेका थिए थी, इहा जिस्म जी ग़िज़ा ऐं ख़ुराक है, रूह जी ग़िज़ा ख़ुराक न आहे। अक्सर करे इंसान दुनिया जे अंदरि जेको मेहनत करे थो, मज़दूरी करे थो, ज़मीन थो संभाले, धंधो थो करे, रेड़ी थो हलाए, जेके भी दुनिया जा इंसान अव्हां खे क़स्बे मुआश में ॾिसण में अचनि था,
इहो कसबे मुआश इंसान पंहिंजे जिस्म जे फ़िक्र में करे थो त मुंहिंजे जिस्म खे लज़त पहुचे, मुंहिंजे जिस्म खे राहत पहुचे, घरड़ो सुठो ठाहियां, खाधो भलो खावां, कपिड़ो सुठो पायां, बचड़ा मुंहिंजा ख़ुशि हुजनि, ओताक मुंहिंजी भली हुजे, मूंखे 5 रुपया हुजनि, बीमारी में हादसात में मूंखे ॾुखियाई न थिए। हाणे दुनिया जे अंदरि जेके बि तव्हां असां इंसान आबाद आहियूं, इहो इंसान जेको मुलाज़मत करे थो, धंधो करे थो, कसबे मुआश करे थो, इन इंसान खे फ़िक्र आहे जिस्म जो। लेकिन जिस्म जे अंदरि क़ीमती शइ रूह आहे। रूह हिन जे करे क़ीमती शइ आहे त जिस्म ईअं ढांचो वजूद कंहिं बि दुनिया जे अंदरि उन में कमाल नथो अची सघे जेसीं ताईं रूह न हुजे। जॾहिं साह हुयो त अखि ॾिसे पई, कन ॿुधनि पिया, ज़ुबान ॻाल्हाए पई, हथ हरकत पिया करनि, पेरनि सां इंसान मसाफ़त सां वञी पहुचे पियो। तव्हां असां इंसान हूं, काथों जा किथे अची पहुतासीं। वरी घड़ीअ खां बाद हर हिकिड़ो इंसान पंहिंजे घरड़े जे तरफ़ मोटंदो त तव्हां असांजो जिस्म उज़वा जेके हरकत करनि था, इन्हनि में कमाल आहे रूह जे करे। जॾहिं रूह निकितो, साह निकितो त उज़वा बेकार आहे। हाणे इंसानो अल्लाह साईं रूह जी ग़िज़ा जेका रखी आहे, दीन इस्लाम एॾी वॾी नेमत आहे, क़ुरान शरीफ़ एॾी वॾी नेमत आहे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत ताल्लुक़ एॾी वॾी नेमत आहे, जंहिंसां इंसान खे रूह जी ग़िज़ा जी खुराक मिले थी। रूह जी ग़िज़ा खुराक मिले थी। उहो इंसान जेको ईमान ऐं कलमे जी ज़िंदगी गुज़ारे थो, अल्लाह ऐं रसूल सां उन जी निस्बत थी पई। हाणे उनखे अल्लाह रसूल हुकुम कयो त निमाज़ पढ़, रोज़ो रख, क़ुरान पढ़, ज़िक्र कर, नेक अमल कर, ज़कात ॾे, ख़ैरात ॾे। त हाणे इहे उहे रूहानियात जूं शयूं आहिनि जेके इंसान जे मथां उन्हनि जी तासीर थिए थी ऐं इंसान खे दुनिया जे अंदरि हिकिड़ो सुकून ऐं राहत हासिल थी थिए। हिकिड़ी शइ सम्झो इंसानो, हिकमत जे अंदरि जेकॾहिं को हकीम कंहिं मरीज़ खे, बीमार खे को सुफ़ूफ़ ॾिए थो, को माजून ठाहे ॾिए थो, को दवाउनि खे जेको आहे हिमाम दस्ते में ज़रा ज़रा करे उनखे खाराए थो, को शरबत पीआरे थो, इन जो बि असरु आहे। लेकिन हिकिड़ो हकीम उन मरीज़ खे माजून नथो ॾे, सुफ़ूफ़ नथो ॾे, बल्कि उन जो जोहर ॾेस थो। जोहर बारीक ऐं लतीफ़ शइ आहे। ओ उनखे महटे 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 उनखे कंहिं बाहि सां जेको आहे साड़े करे, पोइ उन खां बाद उन जो उहो जोहर ठहंदो आहे। या अहिड़े तरीक़े सां आम दवा खे हकीम देगिड़ीअ में रखी करे बाहि जो जोश ॾेई उन मां हकीम को शरबत ठाहींदो आहे, का रुब ठाहींदो आहे, उन जी बि तासीर आहे। लेकिन जेकॾहिं उन दवा खे बाहि ते रखी ऐं देगिड़ीअ जे खे गिल हिकमत करे ऐं उन हकीम उन दवा मां जेका बाफ़ निकिरे पई, उन बाफ़ मां अर्क ठहंदो आहे ऐं इन अर्क जी तासीर उन शरबत खां वधीक आहे। हिकिड़ो माण्हू ख़ुदि उहे जेके हिन दवायूं वठे, सुतियूं वठे, फकियूं वठे, उन्हनि फकियुनि सुतुनि में एतिरो असरु नाहे जेतिरो उन जोहर अर्क ऐं बाफ़ में असरु आहे। हालांकि अर्क लतीफ़ शइ आहे, बारीक शइ आहे, सनड़ी शइ आहे, ऐं सुती, फकी, सुफ़ूफ़, माजून इहा कसीफ़ गौरी शइ आहे। जीअं मानी आहे, मानी हिकिड़ी कसीफ़ गौरी शइ आहे, पाणी लतीफ़ शइ आहे। त इंसानो अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे, हिकमत जे अंदरि जेकॾहिं हकीम उन मरीज़ खे अर्क ॾींदो त अर्क जो असरु उन शरबत खां, सुफ़ूफ़ खां, फकीअ खां, माजून खां वधीक आहे। जीअं इन जे अंदरि तासीर आहे, इहो ई अक्स अथव दीन जे अहकामनि जो। हिकिड़ो इंसान दुनिया जे अंदरि सुकून राहत हासिल करण जे लाइ घरड़ो ठाहे थो, ओताक ठाहे थो,
खाधो खुराक सुठो थो रखे, आलीशान ताम थो खाए, उम्दह सुवारी रखे थो, लेकिन इन इंसान खे उहो सुकून, उहा क़ल्बी लज़्ज़त हासिल न थींदी जेका मदे मुक़ाबिल उन मोमिन बाने खे जेको ईमान ऐं क़ल्बे खां पोइ निमाज़ थो पढ़े, क़ुरान शरीफ़ थो पढ़े, अल्लाह जो ज़िक्र थो करे, रोज़ो थो रखे, नेक अमल करे थो। इहे रूहानी लतीफ़ ऐं बारीक शयूं जंहिं मोमिन इंसान खे मिलियूं आहिनि, हिन खे सुकून उन दुनियादार खां वधीक ईंदो। ओ जीअं हिकमत जे अंदरि शरबत ऐं फकीअ सां मरीज़ खे एतिरो फ़ाइदो न थींदो जेतिरो जोहर ऐं उन हीअ अर्क सां फ़ाइदो थींदो, तीअं इंसानो दीन इस्लाम तव्हां असांखे जेके इबादतूं ॾिनियूं आहिनि, इहे हिकिड़ियूं लतीफ़ ऐं बारीक रूहानी शयूं आहिनि। इन्हनि रूहानी शयुनि में तासीर जिस्मानी लज़्ज़त खां वधीक आहे, जिस्मानी शयुनि खां वधीक अथव। हिकिड़ो इंसान दुनिया जे अंदरि तायुश ऐश जी ज़िंदगी थो गुज़ारे, उनखे उहो सुकून राहत न मिलंदो जेको मदे मुक़ाबिल उहो इंसान हलाल ऐं लुक़्मो पाकीज़ा सादी ज़िंदगी गुज़ारे, लेकिन निमाज़ थो पढ़े, रोज़ा थो रखे, क़ुरान थो पढ़े, रब जो ज़िक्र थो करे ऐं शरीयत जे अहकामनि ते हले थो, ऐं इहे इबादतूं सभु रूहानी ग़िज़ा आहिनि। तंहिंजे करे अल्लाह से फरमायो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब, अल्लाह जे ज़िक्र में इंसान जे दिलनि खे सुकून ऐं राहत मिलंदी आहे। हिन वक़्त में हर इंसान खे शिकायत है त मूंखे परेशानी आहे, उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु इहो आहे इंसान में तूले अमल आहे, दुनिया जो हिर्स हवस वधीक आहे। अखि चूंकि दुनिया जूं शयूं ॾिसे थी, रीस दुनिया जी शइ जी आहे। ॾिसो कीअं दुनिया जे कमनि में इंसान खे दिलचस्पी बि आहे, दुनिया जे कमनि में इंसान खे न थकावट थिए थी, दुनिया जे कमनि में इंसान न पघर जी परवाह थो करे न उस जी परवाह थो करे। हाणे कोन्हनि कणकनि जा लाबारा कीअं इंसान बीठा आहिनि, पर इहो इंसान जेको कणक जो लाबारो करे थो टाक मंझंदि जो, इन मुस्लमान खे चओ त रोज़ो रखो, रोज़ो ॾुखियो लॻंदुसि। इन खे चओ त तूं निमाज़ पढ़ ज़ुहिर जी, निमाज़ ॾुखी थी लॻे। इंसानो इहो छा सबबु आहे? इंसानो जीअं इहो इंसान दुनिया जी शइ सां दिलचस्पी रखे थो, दुनिया जी शइ सां हिन खे थकावट नथी थिए, दुनिया जी शइ सां हिन खे पघर गर्मी महसूस नथी थिए, ईअं रब रसूल फरमाइनि था, मोमिनो मुसलमानो तव्हां रब जी मुहबत में ईअं दीवाना थी वञो जो तव्हां रोज़ो आहड़ गर्मीअ में अचे तव्हां इन जी का परवाह न कयो त गर्मी आहे या जेको आहे। जीअं दुनिया जे शयुनि सां दिलचस्पी आहे, तीअं अल्लाह जे हुकुम ऐं इबादत निमाज़ रोज़े ज़िक्र सां बि इंसान जी एॾी दिलचस्पी हुजे तॾहिं तव्हांखे उहा लज़त मिलंदी, उन्हनि शयुनि सां बि ईअं दिलचस्पी हुजे। त ख़ैर दुनिया जे अंदरि आम तरह सां इंसान खे सुकून जी हिकिड़ी नेक तमन्ना हूंदी आहे, अल्लाह से उहो सुकून इबादत बंदगी में रखियो आहे। हाणे आम जेके इबादतूं आहिनि, उन्हनि इबादतुनि सां अल्लाह जो क़ुर्ब वेझड़ाइप मिले थी। मसलन जी निमाज़ आहे, निमाज़ कहिड़ी शइ आहे जो महबूब मुस्तफ़ा फरमायो, ताबुदल्लाह कानक तरा, अल्लाह जी इबादत ईअं कर ॼण तूं रब खे ॾिसे थो। हाणे निमाज़ एॾी वॾी नेमत आहे जो निमाज़ सां हिन मोमिन बाने जे क़ल्ब ऐं दिलि में अहिड़ी नूरानी अखि थी पैदा थिए ॼण हिन खे अल्लाह जे दीदार लज़्ज़त, रब जे दीदार जी लज़्ज़त थी महसूस थिए। इहा निमाज़ जी कैफ़ियत आहे। क़ुरान शरीफ़ कहिड़ी शइ आहे? क़ुरान पाक एॾी वॾी नेमत आहे जो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तबर्रक बिल क़ुरान फ़इन्नहु कलामुल्लाह व ख़रज मिन्हु। क़ुरान पाक सां तबर्रुक हासिल कर, अल्लाह जो कलाम आहे, रब जी ज़ात खां आयल आहे। हज़रत साद बिन उबाद रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी, रात जो हज़रत साद पहरो ॾे थो, ख़्याल थियो त छो न निमाज़ पढ़ां। हज़रत साद बिन उबाद रज़ियल्लाहु अन्हु वुज़ू करे निमाज़ में बीहनि था। दुश्मन मौक़ो ॾिसी तीर हया, लेकिन महबूब मुस्तफ़ा जो सहाबी निमाज़ जी इबादत में मशगूल आहे। हज़रत साद जे जिस्म मां रत वड़ी हेठि वहे थी,
हज़रत अम्मार जे जिस्म खे रतु लॻे थी, निंड मां जागी थो पए। हज़रत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगोरे ॾिठो त हज़रत उबाद जे जिस्म मां रतु थी अचे। हज़रत उबाद बिन सामित, हज़रत उबाद जे जिस्म मां रतु थी अचे त हज़रत उबाद निमाज़ में मशगूल आहे। जॾहिं सलाम उन फेरियो, हज़रत अम्मार सहाबी अर्ज़ कयो, उबाद एॾी निमाज़ ॾुखी? चए छो? चए तोखे निमाज़ जो मौक़ो ॾिसी दुश्मन तीर हया आहिनि। हज़रत उबाद बिन सामित अंसारी साहबी थो चए, अम्मार जॾहिं क़ुरान शरीफ़ पियो पढ़ां, निमाज़ जी हालत में बीठो हुउमि, उबाद खे ईअं पियो महसूसु थिए ॼण उबाद रब जी कचहरी, रब जी मजलिस में वेठो आहे। हाणे ॾिसो, उन इबादत सां, निमाज़ सां क़ुर्ब ख़ुदावंदी हासिल थो थिए। अल्लाह जो ज़िक्र आहे, रब जो ज़िक्र एॾी वॾी नेमत आहे जो क़ुरान शरीफ़ में अल्लाह से फरमायो, फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, तव्हां मूंखे यादि कयो त मां रब तव्हांखे यादि कयां। ॾिसो, हर इबादत सां क़ुर्ब वेझराइप मिले थी, लेकिन रोज़ो इस्लाम में एॾी वॾी इबादत आहे जो महबूब मुस्तफ़ा फरमायो, रब तो चए असौमु ली अना अज्ज़ी बि, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, रोज़े जो बदिलो मां रब ख़ुदि आहियां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लिस्साइम फरहतान, फरहतुन इंद फतरिही व फरहतुन इंद लिक़ाए रब्बे। रोज़ेदार खे ॿ ख़ुशियूं थींदियूं, हिकु जॾहिं रोज़ो छोड़े थो, ॿियो जॾहिं इन रोज़ेदार खे अल्लाह जो दीदार थींदो। त मुसलमानो, रोज़ो एॾी वॾी इबादत आहे जो रोज़े सां मोमिन बाने खे रब थो मिले, रोज़े सां रब थो मिले। पोइ जेकॾहिं रब मिलियो, मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू, जंहिंजो रब तंहिंजो सभु। सुल्तान महमूद गज़नवी बादशाह हो, लेकिन इहो दीनदार बादशाह हो। हुक्मराननि में जन इंसाननि खे अल्लाह से दुनिया जूं इज़तूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि में दीन ज़रूरी आहे। जे दीन ऐं दीनदारी हूंदी, अहले इल्म ऐं उलमा ऐं दरवेशनि सां ताल्लुक़ हूंदो त उन्हनि ते दीन जा असरात हूंदा। जेकॾहिं उन्हनि खे निस्बत अहलुल्लाह ऐं बुज़ुर्गाने दीन, उलमाए हक़ ऐं उलमाए दीन सां न हूंदी त उहे बिगड़जी वेंदा। पोइ उन्हनि में दीन जी तवक़ो, दीन जी उमेद ॾाढी ॾुखी आहे। तंहिंजे करे निस्बत ऐं ताल्लुक़ वॾी शइ आहे। सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन में जेके कमाल खूबियूं आयूं, ज़ुहद, तक़वा, तवाज़ो, निवड़त, अखलाक, ख़ौफ़ खुदा, या हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत जी तासीर हुई। मुसलमानो, सोहबत वॾी शइ आहे। यक ज़माना सोहबते बा औलिया, बेहतरज सद साल ताअत बेरिया। अल्लाह वारे सां हिकिड़ी घड़ी हज़ार उहा इबादत खां बहितर आहे। हज़रत वॾा पंहिंजा साईं हाले जी शरीफ़ वारा रहमतुल्लाह अलैह, उनजो हिकिड़ो फ़क़ीर हो, दीन मोहम्मद शाह। पोइ उन फ़क़ीर इन बैत जो मतिलबु पुछो, साईं इन बैत जो छा मतिलबु आहे? पोइ हज़रत साईं जन फरमाइश त पुट, मुसलमाननि खे हुकुम आहे त बैतुल्लाह शरीफ़ ते हाज़िरी भरियो, हज ते अचो। पोइ इहे मुसलमान जॾहिं हज ते ईंदा आहिनि, उन वक़्त में अल्लाह जे नूर जी तजल्ली बैतुल्लाह ते पवंदी आहे। हाणे जेके मोमिन मुसलमान रूए ज़मीन खां ईंदा हज जी इबादत में, उन्हनि जे क़ल्ब सीने ते बैतुल्लाह खां नूर जी उहा रोशनाई पवंदी, जंहिंजे करे उन्हनि जो अल्लाह सां क़ुर्ब वेझड़ाइप वधीक थींदी। हज़रत साईं जन फरमाइश त पुट शाह साहब, अल्लाह जो ज़ाकिर बानो, रब जो प्यारो बानो, अल्लाह जो वलियो, उन ते 24 कलाक अल्लाह जे रहमत जे नूर जी रोशनाई थींदी आहे। हाणे जेको इंसान उन जी सोहबत संगत में वेठो, उन ते बि रब जे नूर रहमत जी रोशनाई पवंदी। पोइ जीअं पको आहे हलंदो त हिकिड़े इंसान खां आहे, पर हवा सभिनि खे ईंदी आहे। ईअं हिकिड़ो नेक साले बानो, रब जो प्यारो, उन जे मथां अल्लाह जे नूर रहमत जी रोशनाई थींदी, तजल्ली थींदी। हाणे उन जी सोहबत में जेके गुनहगार इंसान वेठा हूंदा, उन्हनि जे मथां बि रब जे नूर ऐं रहमत जी रोशनाई तजल्ली थींदी। तंहिंजे करे इंसानो, सालिहनि सां सोहबत ऐं संगत इहा वॾे में वॾी नेमत आहे, तमामु वॾी नेमत आहे। कई इंसान सालिहनि जी सोहबत में सुधरी आहे। हज़रत मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान जे बर्रे सगीर जे खिते ते वॾो बुज़ुर्ग हो, दरवेश हो। अकबर बादशाह
अकबर बादशाह इन जो हिकिड़ो ख़तरनाक फितनो थियो, इन ते दहरियत जो असर हो। अहिड़ा इंसान थींदा आहिनि जॾहिं उनजे मथां सोच दिमाग़ उनजी फिरी वेंदो आहे। जीअं तव्हां असांजे सिंध में हिकिड़ो मनहूस इंसान हाणे थियो आहे जेको अलाह जे शान में बेअदबी थो करे। त ख़ैर पोइ ईअं थियो त मुजद्दिद अल्फ़ सानी उन सां मुक़ाबिलो कयो। हाणे मुजद्दिद अल्फ़ सानी खे उन माराइण जी कोशिशि कई त मारे न पियो सघे। नेठि हुनखे वज़ीरनि सलाह ॾिनी त इन आलिम बुज़ुर्ग दरवेश खे तूं घणी कोशिशि कई आहे कमज़ोर करण जी, तुंहिंजे आॾो ग़ुलाम नथो थिए, तुंहिंजे आॾो झुके नथो, तूं माराए बि नथो सघे। मौत हयाती त अलाह जे हथ आहे, जॾहिं रब चाहे त केरु चखे। हाणे हिनखे तूं जेल में रख। उहो बुज़ुर्ग अलाह वारो जॾहिं जेल में आयो मुजद्दिद अल्फ़ सानी, त अंदरि जेल में जेके क़ैदी हा ॿ क़िस्म हा। हिकिड़ा मुस्लमान हा पर नेक निमाज़ी न हा, गुनाहगार हा तव्हां असां वांगुरु। ॿिया हा गैर मुस्लिम। हज़रत मुजद्दिद अल्फ़ सानी जॾहिं जेल में आयो त जेके मुस्लमान हा उहे पक्का निमाज़ी थी पिया, जेके क़ैदी गैर मुस्लिम हा हज़रत मुजद्दिद अल्फ़ सानी खे ॾिसी करे कलमो भरे मुस्लमान थी पिया। हे अल्लाह वारे जी सोबत जो असर आहे। आख़िर उन हीअ बादशाह ॾिठो त हीउ छा आहे, हिनखे जेल में रखां थो त माण्हू मुस्लमान था थियनि। कंहिं वज़ीर सलाह ॾिनसि त इनखे तूं पाण सां गॾु शाही महल में रख। हाणे उन बादशाह अकबर बादशाह हज़रत मुजद्दिद अल्फ़ सानी खे पाण सां गॾु रखे। हाणे ही अल्लाह जो नेक साले बानो निमाज़ बि पढ़े, क़ुरान बि पढ़े, ज़िक्र बि करे, रब जी इबादत बि करे। आहिस्ता आहिस्ता उन इबादत दीन रब जे ज़िक्र जो असर उन अकबर बादशाह ते थियो। हिकिड़े ॾींहं ते अकबर बादशाह हज़रत मुजद्दिद अल्फ़ सानी जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, साईं मूंखे तौबा पढ़ायो ऐं मूंखे बि तव्हां पंहिंजी जमात में शामिल कयो, मूंखे कलमो पढ़ायो। मुस्लमान इंसानो सोहबत जो वॾो असर आहे। हाणे उहो अकबर बादशाह जॾहिं ॾिठई त अल्लाह वारनि जी सोहबत जो वॾो असर आहे, पोइ हाणे उनजी ज़िंदगी छा थी? हाणे उनजी ज़िंदगी हज़रत मुजद्दिद अल्फ़ सानी जी सोहबत खां पोइ बुखारा खां समरकंद ताईं हुकूमत अथसि। लेकिन जॾहिं बिस्तरे ते ईंदो हो राति जो, जॾहिं सुम्हे अखियुनि मां लुड़क हलंदा, अखियुनि मां लुड़क हलनिसि। पोइ वज़ीर अचनि सां अकबर बादशाह तूं दुनिया में घुमंदो फिरंदो आहीं, लेकिन राति जो जॾहिं तूं बिस्तरे ते ईंदो आहीं त तोखे अखियुनि मां लुड़क वहंदा आहिनि, तूं रोअंदो आहे, इहा तुंहिंजी कैफ़ियत छो थींदी आहे? पोइ चवंदो आहे अकबर बादशाह चवंदो हो जॾहिं हिते बिस्तरे ते अचां थो त मूंखे पंहिंजी कारी कोठी यादि थी अचे। पोइ उन वक़्त में हिकिड़ो बैत पढ़ंदो हो, वक़्ते तुलूअ देखा वक़्ते ग़ुरूब देखा अब फ़िक्र आख़िरत है दुनिया को खूब देखा। अकबर बादशाह तूं दुनिया जूं मौज मस्तियूं इज़तूं बादशाही बि ॾिठी आहे, माण्हू तुंहिंजो सलामी इस्तक़बाल कंदा आहिनि, तोखे दुनिया जो ऐश बादशाही आहे। लेकिन अकबर बादशाह हाणे तूं हिन बिस्तरे ते आयो आहे, कॾहिं तोखे हुन बिस्तरे ते बि सुम्हणो थी, तंहिंजे करे पंहिंजे रब खे राज़ी कर, आख़िरत जी तयारी कर। तंहिंजे करे मुस्लमानो रमज़ानुल मुबारक जो भलारो महीनो तव्हां असांखे आख़िरत जे नेक तयारी जे करे आहे। त ख़ैर सुल्तान महमूद गज़नवी इन जो हिकिड़ो बानो हो, रंग जो सांवरो हो अयाज़। पोइ उहो बादशाह छा करे, उन बाने रंग जे सांवरे खे वधीक कुर्ब ॾे ॿियनि वज़ीरनि खां। त वज़ीरनि कयो एतिराज़, चइसे ईअं छो, असां बि तुंहिंजा वज़ीर हूं, तूं हे रंग जो सांवरो ग़ुलाम आहे, बानो आहे, तूं इन सां वधीक प्यार शफ़क़त करे थो छो? बादशाह चयो हिन में का ख़ूबी हूंदी। हिकिड़े ॾींहं ते बादशाह सुल्तान महमूद चयो जंहिंखे जेका शइ वठणी आहे सो वठे। कंहिं दिरहम खयो, कंहिं दीनार खयो, कंहिं सोन खयो, कंहिं विज़ारत खई, कंहिं उहिदो, कंहिं मनसब खयो। आम माण्हूअ जी नज़र दुनिया ते हूंदी आहे। उन अयाज़ खे चई ग़ुलाम बाने खे तूं बि खण, चइसे मां बि खणा? चए हा। उहो उथियो, उथी करे बादशाह ते हथु रखियई, चइसे मूंखे सुल्तान महमूद गज़नवी खपे। हाणे उनखे बादशाह पुछियोसि त ईअं छो, ॿियनि रुपयो पैसो दुनिया खई, तूं बादशाह ते हथड़ो रखियो आहे, ईअं छो? चइसई जे सोन रुपयो पैसो दिरहम दीनार मिले हा, बादशाह त न मिले हा, तंहिंजे करे मां बादशाह ते हथु रखियो आहे। मूंखे सुल्तान महमूद जहिड़ो बादशाह मिलियो त रुपयो बि मिलियो, सोन बि मिलियो, विज़ारतूं बि मिलियूं, सभु शयूं मिलियूं। तंहिंजे करे मुस्लमानो रब साईं तव्हां असांखे रमज़ान जे रोज़े जी अहिड़ी इबादत ॾिनी आहे जो रोज़े सां मोमिन बाने खे रब थो मिले, रब थो मिले। मन कान लिल्लाह कान अल्लाहु लहू, जंहिंजो रब तंहिंजो सभु। तंहिंजे करे मुस्लमानो रमज़ान शरीफ़ गफ़लत जो महीनो न आहे। जॾहिं रमज़ान जो चंड बीहंदो आहे
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब जी रहमत जो फ़रिश्तो ऐलान कंदो आहे या बादी अल ख़ैर अक़बिल या बादी शर्र या बाग़ी शर्र अदबिर। ऐं नेकी कंदड़ नेकी कर, पंहिंजे रब खे राज़ी कर, ऐं गुनाह बुराई कंदड़ रमज़ान में गुनाह न कर। मुसलमानो हिकिड़ी शइ सम्झो, कुझु कुझु वक़्तनि जी अल्लाह साईं वॾी फज़ीलत रखी आहे। जेको जुमे जे ॾींहुं फ़ौत थियो उनखे जुमे जे ॾींहुं उन खां सुवाल जवाब न थींदो। ईअं ई रमज़ान शरीफ़ जी एॾी फज़ीलत आहे, जेकॾहिं रमज़ान में को गैर मुस्लिम, को वाणियो, को हिंदू, को चोहड़ो, को माड़े जो फ़ौत थियो त रमज़ान में उन खां रब जी रहमत जा फ़रिश्ता सुवाल न कंदा आहिनि। रमज़ान जी एॾी वॾी बरकत आहे। जेकॾहिं रमज़ानुल मुबारक जे महीने में को गैर मुस्लिम इंसान काफ़िर आहे, रब खे नथो सुञाणे, कलमो न पढ़ियो अथई, पर इहो इंसान फ़ौत थियो त रमज़ान जी एॾी वॾी रहमत बरकत आहे त रमज़ान में उनखां पुछा न थींदी, पोइ पुछा थींदी, लेकिन रमज़ान जी एॾी वॾी फज़ीलत आहे। पोइ हिकिड़े काफ़िर गैर मुस्लिम जॾहिं दुनिया मां फ़ौत थो थिए, अल्लाह साईं रमज़ान जे करे उन खां सुवाल जवाब नथो थिए क़ब्र में, पोइ मुसलमान जेकॾहिं रब जी इबादत, रब खे राज़ी करे, उनजो छा न मक़ाम हो। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ यालमुल इबादु मा फी रमज़ान लतमन्नत उम्मती अन यकून जमीउ सनत रमज़ान। मुंहिंजी उम्मत खे रमज़ान जे बरकतुनि जी ख़बर हुजे, रब खां दुआऊं घुरनि सॼो साल रमज़ान हुजे। तंहिंजे करे सहाबी सॻोरा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जे नेकनि प्यारनि बाननि जो अमल इहो हो, रमज़ान में दुनिया जा कम न कंदा, जेके दुनिया जा कमकार हुजनि उहे अॻे करे छॾनि। जीअं रमज़ान में इंसान सिर्फ़ अल्लाह जी इबादत करे, होॾां रोज़ो रखे, तरावियूं पढ़े, क़ुरान पढ़े, ज़िक्र करे। तव्हां असां इंसाननि या त सम्झ न आहे, जे सम्झ आहे त दुनिया जो हिर्स हवस एतिरो आहे जो रमज़ान में बि दुनिया जे हासिल करण जी कोशिशि कंदा आहियूं। न इंसान हो, रमज़ान दुनिया जे हासिल करण जो महीनो न आहे, रमज़ान रब खे राज़ी करण जो महीनो आहे। तंहिंजे करे रमज़ानुल मुबारक में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो इंसान पंहिंजे मुलाज़िम नौकर ते रहम करे। रमज़ान सब्र जो महीनो आहे, मुआसात जो महीनो आहे, ख़ैर ख़्वाही जो महीनो आहे। रमज़ान जूं एॾियूं वॾियूं फज़ीलतूं आहिनि, एॾियूं वॾियूं फज़ीलतूं आहिनि जो 11 महीना तव्हां असां निमाज़ूं पढ़ूं, उन्हनि निमाज़ुनि जो एॾो वॾो सवाबु न आहे जेतिरो रमज़ान जे हिकिड़े ॾींहं जे निमाज़ुनि जो सवाबु आहे। रमज़ान शरीफ़ जे हिकिड़े ॾींहं जे निमाज़ुनि जो सवाबु आहे। रमज़ान में जेको राति जो मुसलो पढ़बो, 40 सजदा ॾिबा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते आया, 40 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे तौरेत मिलियो। 40 जे अंग जी वॾी तासीर आहे। अक्सर करे अल्लाह जा नेक सालिबाना पंहिंजे मुरीद सालिक खे ज़िक्र ॾींदा आहिनि, पोइ कोशिशि कंदा आहिनि त 40 ॾींहं ज़िक्र करे, ताकी हिन खे 40 जे अंग जे करे जॾहिं अदद पूरो थींदो त हिन ते असरु थींदो। तंहिंजे करे मुसलमानो रमज़ान में हिकिड़ी राति में सिर्फ़ु निमाज़े तरावीह में मुसलमान हाफ़िज़ सां गॾु 40 सजदा ॾींदो आहे, 40 सजदा ॾींदो आहे हिकिड़ी राति में। ऐं मुसलमानो उनजूं रहमतूं बरकतूं एॾियूं वॾियूं आहिनि जो तव्हां असांजे सोच तसवर खां बि वधीक आहिनि। तंहिंजे करे हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह था फरमाइनि, आम इंसान जो रोज़ो त इहो आहे खाइण पीअण खां परे हुजे, पर रब जे प्यारनि बाननि जो रोज़ो इहो आहे त जीअं खाइण पीअण खां परे हिन, पंहिंजे उज़वनि खे बि गुनाहनि खां बचाइनि, गफ़लत खां बचाइनि। तव्हां असांजा रमज़ान में उज़वा गफ़लत में न गुज़रनि। ईअं न आहे त रोज़ो त हुयो पर अखि सां माण्हू गंदगी, मोबाइल जूं गंदगियूं ॾिसे थो। रोज़ो त हुयो पर ज़बान सां गार गंद गिला ग़ीबत थो करे। रोज़ो त हुयो पर हे कन सां गिला ग़ीबत थो ॿुधे, बुछड़ो आवाज़ थो ॿुधे। रोज़ो त हुयो पर हे हथनि सां कमु अहिड़ो थो करे जेको शरीयत जे ख़िलाफ़ आहे। रोज़ो त हुयो पर पेरनि सां हे होटल ते वियो, गफ़लत जी जाइ ते वियो। न इंसानो, इन शइ जी तव्हां खां क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी। तंहिंजे करे मुसलमानो, रमज़ानुल मुबारक जो भलारो महीनो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तख़ल्लक़ू बि अख़लाक़िल्लाह, जेके तव्हांजे रब में ख़ूबियूं आहिनि पंहिंजे अंदरि उहे ख़ूबियूं आणियो। अल्लाह में रहम आहे, तव्हां बि रहम सिखंदा कयो। रब मख़लूक खे ॾिए थो, इंसान बि ख़ैर ख़ैरात करे। अहिड़े तरीक़े सां जीअं रब खाइण खां पीअण खां ख़्वाहिश खां पाक आहे, रोज़ेदार इंसान बि रोज़े में खाइण पीअण ख़्वाहिश खां पाक थो थिए। तंहिंजे करे रब साईं रोज़े जो वॾे में वॾो सवाबु रखियो आहे। इहा रूहानी तासीर आहे, इहा रूहानी तासीर आहे। ऐं
एतिरे क़दुरु रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जूं रहमतूं बरकतूं आहिनि, उन्हनि जा आदाब इहे आहिनि जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी सगोरा रमज़ान शरीफ़ में दुनिया जे कम कारनि खे छॾे करे अल्लाह जी इबादत जे तरफ़ मुतवजो थींदा, बल्कि उन्हनि खे इबादत जूं मख़सूस जायूं हूंदियूं। पंहिंजे घर में मख़सूस जाइ हुजे, असर जो इंसान तहज्जुद उते पढ़े, उते अल्लाह जो ज़िक्र करे, क़ुरान शरीफ़ पढ़जे, रब खां गुनाहनि जी माफ़ी वठिजे। जेके साल में गुनाह ग़लतियूं थियूं उहो इंसान उन वक़्त में गुनाहनि ग़फ़लतुनि खे यादि करे पंहिंजे रब खे राज़ी करे। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको इंसान अल्लाह जे ख़ौफ़ खां रोए थो, मन बका मिन ख़शियतिल्लाह लन यदखुल अन्नार, मन बका मिन ख़शियतिल्लाह हत्ता यलिजल लबन फी ज़रे, जेको अल्लाह जे ख़ौफ़ खां रोए थो इन ते जहन्नम जी बाहि हराम आहे। तंहिंजे करे मुस्लमानो रमज़ान शरीफ़ में ख़ासि तरह सां इंसान आम ज़िक्र अज़कार बि करे, जे क़ल्ब पाक इस्तिग़फ़ार जो तज़किरो आहे हदीस पाक में, पर क़ुरान शरीफ़ वॾे में वॾी नेमत अथव, क़ुरान पाक। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक में क़ुरान पाक घणो पढ़ंदा, सहाबी सगोरा क़ुरान शरीफ़ घणो पढ़ंदा हुआ। जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे क़ुरान शरीफ़ नथो अचे त कम से कम वुज़ू करे हर आयत ते पढ़े बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ईअं करे इहो मुस्लमान ख़तम कढंदो, रब इन्हीअ जे ख़तम खे क़बूल कंदो। जंहिं मुस्लमान खे क़ुरान पाक पढ़णु नथो अचे, क़ुरान पाक जो ॾिसणु, उन ते आङुरो रखणु, उन जो दीदार करणु, इहा बि वॾी सादत आहे, वॾी इबादत आहे। अल्लाह साईं तव्हां असांखे रमज़ान शरीफ़ जूं रहमतूं बरकतूं नसीब फरमाए। अल्लाह साईं तव्हां असांखे नेक अमलनि जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब साईं तव्हां असांखे दीन इस्लाम जे रूहानी जेके शयूं आहिनि, इबादतूं आहिनि, उन्हनि जी तासीर अता फरमाए। मुस्लमानो उन्हनि जी तासीर जो फ़ाइदो हिननि शयुनि खां वधीक आहे। ॾिसो 11 महीना तव्हां असां मुस्लमान खाईंदा पींदा आहियूं, लेकिन रमज़ान में खाइण पीअण घटि थींदो आहे। असर जो या अफ़्तारी में बसि, बाक़ी त सॼो ॾींहुं बुख ते हूं, 13 कलाकनि जो रोज़ो। हाणे रमज़ान में हिन मोमिन बाने खे, मुस्लमान खे जेका सुकून, जेका बरकत, जेका लज़त, जेका रिज़्क़ जी कुशादगी, जेको सुकून, जेको सब्र, जेको तवाज़ु, जेका मुहबत मिलंदी आहे, 11 महीना उहा मुहबत न आहे। इहो उन रमज़ान जे रोज़े जी बरकत है। अल्लाह से तव्हां असांखे नेक अमलनि जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।